रहे। ॿियो भी गुप्त अरदासूं कई संगत प्रसाद सेवा में गुप्त अरदास कराई आहे। भगवान सभिनि जा अंतर्यामी नाला ॼाणनि था ऐं उन्हनि जी बि अरदास आहे। हे त तव्हांखे ॿुधाइण लाइ चवंदा आहियूं, भगवान खे त चवण जी बि ज़रूरत न आहे, हा न। तव्हां संकल्प कयो ऐं भगवान खे मिली वियो, आहे कि न। घट घट के अंतर की जानत। ऐं असांजी प्रसाद सेवा कीअं हलंदी आहे, केॾी महिल गुरुवार सेवा आहे, मान लो 5100 था लॻनि, 3100 था लॻनि, त कोई वीचारो प्रेमी ॾेई वियो 2100, त उनखे ईअं न चवंदा आहिनि कि 100 अञा ॾियो, हा न। त पोइ उहा सेवा हलंदी ईंदी आहे। कई माण्हू कराईंदा आहिनि त भंडारे जी बि सेवा आहे। सुबुह जो बि दरबार साहिब में प्रसाद बटिजंदो आहे, हनुमान जी जी धुनी लॻंदी आहे। वरी शाम जो 4 बजे वारी जेकी दयालदास कथा कंदा आहिनि, उन में भी प्रसाद सेवा हलंदी आहे। वरी 7 बजे जेको 6 खां 7 सत्संग हलंदो आहे, उन में विशेष प्रसाद सेवा हलंदी आहे। त प्रसाद सेवा में जेके भी ईंदा आहिनि, उहे पैसा त असां गौ सेवा में भी न लॻाईंदा आहियूं। सेठ जयदयाल गोयंद का चवंदा आहिनि, जेकी राशि जंहिंजे निमित्त मिली आहे उहा उन में ई लॻणु खपे। त जेके गौ सेवा जे लाइ ॾींदा आहिनि, त उन जो रुपयो बि असां वरी प्रसाद सेवा में न लॻाईंदा आहियूं, उहा गौ सेवा में लॻंदी। हाँ, गायनि सां बैल बि खाईंदा, त कोई श्वान बि अची आहे, जेके भी जीव अची आहे उन्हनि खे ॾेई छॾींदा आहिनि, हा न। बाक़ी अन्नपूर्णा जे भंडार में कई संगत सेवा कंदी आहे, त कॾहिं मन में अहिड़ो ख़्यालु न कंदा कयो अॼु त मां सेवा कई गुरुवार, अॼु हिन जो नालो अची वियो, हिन कीअं सेवा कई आहे। न भाई, अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हांजो 1 रुपयो बि अजायो न वेंदो, इहा गारंटी आहे। व्यासपीठ तो वेही करे तव्हांखे असां विश्वास था ॾियारायूं। भगवान कृपा कंदा, या प्रभु जी करुणा आहे, कृपा आहे कि असांखे ॾाढो ख़्यालु हूंदो आहे। भुलिजी करे भी भंडारे जी सेवा या गौ माता जी सेवा कॾहिं असांजे या ॿिए कंहिं ख़र्च में न लॻे। हा, उहा सेवा भंडारे में ई थिए, शुभ कार्य में ई थिए। दान जा पैसा दान में ई लॻणु खपनि। 1 रुपयो भारी थींदो आहे न त। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। तव्हां निश्चिंत थी वञो कि तव्हांखे केॾी महिल नालो भुलिजी बि आसे असां, त काई ॻाल्हि न आहे, हो थोरी न भुलिजंदो। अंदरि जेकी पार्टी बीठी आहे युगल सरकार, उहो त कई जन्मनि जा हिसाब किताब खाता उनखे बिना पढ़े यादि हूंदा आहिनि। दिल्ली